इस्लामाबाद खां सदरात वली ज़रदारी अंगारे जॾहिं पार्लियामेंट जो गॾियल इजलास तलब करे वरितो। गॾियल इजलास में सहाफ़िन ऐं मीडिया वर्कर जे तहफ़्फ़ुज़ बाबति बिल पेश थियण जो इम्कान आहे। अक़लियतुनि जे हक़नि वारी कमीशन जो बिल ऐं पाकिस्तान एनिमल काउंसिल बाबति बिल बि पेश कया वेंदा। 9 महीननि बैदि सॾायल हिन गॾियल इजलास खे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान पिणु ख़िताब कंदा। ख़बर अवां सां शेयर करियो नाज़रीन। इस्लामाबाद खां सदरात वली ज़रदारी अंगारे जे ॾींहुं पार्लियामेंट जो गॾियल इजलास तलब करे वरितो आहे। गॾियल इजलास में सहाफ़िन ऐं मीडिया वर्कर जे तहफ़्फ़ुज़ बाबति बिल पेश थियण जो इम्कान आहे। अक़लियतुनि जे हक़नि वारी कमीशन जो बिल ऐं पाकिस्तान एनिमल काउंसिल बाबति बिल बि पेश कया वेंदा। 9 महीननि बैदि छॾायल हिन गॾियल इजलास खे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान पिणु ख़िताब कंदा। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर करे रहियूं। इस्लामाबाद खां सदरात वली ज़रदारी अंगारे जे ॾींहुं पार्लियामेंट जो गॾियल इजलास तलब करे वरितो आहे। गॾियल इजलास में सहाफ़िन ऐं मीडिया वर्कर जे तहफ़्फ़ुज़ बाबति बिल पेश थियण जो इम्कान आहे। अक़लियतुनि जे हक़नि वारी कमीशन जो बिल ऐं पाकिस्तान एनिमल काउंसिल बाबति बिल बि पेश कया वेंदा। 9 महीननि बैदि छॾायल हिन गॾियल इजलास खे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान पिणु ख़िताब कंदा। 9 महीननि बैदि छॾायल हिन गॾियल इजलास खे बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। सदरात वली ज़रदारी अंगारे जे ॾींहुं पार्लियामेंट जो गॾियल इजलास तलब करे वरितो आहे। गॾियल इजलास में सहाफ़िन ऐं मीडिया वर्कर जे तहफ़्फ़ुज़ बाबति बिल पेश थियण जो इम्कान आहे।